नाज़रीन, टाउन कमेटी मीरवा गुरचाणी वार्ड नंबर 1 जो ॻोठ माणक बंगलाणी मुकम्मल तौर बरसाती पानी के घेरे हेठि अची वियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है असद अली समूह। जी असद जी, चौमासी जी बरसातन जिते पूरी सिंध के मुतासिर किया उते तालका सुजाबाद जे टाउन कमेटी मीरवा गुरचाणी जे वार्ड नंबर 1 के भी तमाम घणो मुतासिर किया। असां इन वक्त मौजूद आहियूं ॻोठ माणक बंगलाणी में, जिते मुझे पोयां ॾिसी सघो था ही जेको किंजर जो ढंढ जो मंज़र ॾेई रहा है। इतने तमाम घणो पानी है। इतने जा राहको जो ॿियनि इलाइक़नि ॾांहुं लॾपलाण करे विया आहिनि ऐं काफ़ी तादाद में जो इतने जा घर किरिया आहिनि। अचो त इन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, वधीक इन्हनि जो छा चवणु आहे। असां ॿुधी रहिया आहियूं जेको सेम नालो टोड़नि था इहो न ॾिठो वञे। पाणी जेके जिते आहिनि उहे हुते जो हुते ई अलाह जी नियामत आहे, जेको आहे जिते उते रहे। जे इहो पाणी अॻे असां ॿुधा पिया आहियूं जे इहो पाणी टोड़ीनि था या इहो सेम नालो टोड़ीनि था त असां वरी बि लॾ पलाण में थी वेंदासूं। महिरबानी करे असांजी गवर्नमेंट खे इहो आहे त पंहिंजो इते ई पाणी जेको आहे पाणी खे इते ई पंहिंजो रुकायो वञे। असां मुतालबो इहो कंदासूं हीअ सिम नाला ही सिम नालनि खे को ठाहिनि, को कुझु करनि, पाणी निकाल करनि। जेको जिते पानी बीठो है वो तो पिता हाणे हेॾां होॾां केर बि न करे। मथियां वारो रोड जेको टुटो सो माना हीअ आऊं तो ॻाल्हि न जहिड़ो कर 2-3 देहनि खे नुक़सानु आहे। हू त हिकिड़ी देह आहे, हिकिड़ो ॻोठु आहे। असां ॻोठनि खे माना नुक़सानु आहे वॾो। ऐं तो ॻाल्हि न ही 2 देहूं आहिनि, देह पनो देह कांतरा, इन्हनि 2 देहूं ख़तमु थी वेंदियूं। साईं अॻिनो आहे छा जो रोड कान रोड वारी मोरी चवन पे तोड़ूं था। अगर ये रोड वारी मोरी तोड़न था तो असांखे नुक़सान है। इनमें तकरीबन असांजो ॻोठ अॻे ही ॿुॾल है, वरी भी असांजो ॻोठ तबाह थींदा। तकरीबन हज़ारनि जी तादाद में, समन जी तादाद में हिते असांजो ॻोठ आहे। ॻोठ जी अगर मोरी टुटी तो असां सभु तबाह थी वेंदासीं। बंगलाणी जे रवासियुनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त असां त अॻे ॿुधिया पिया आहियूं ऐं मथे जा जेको ज़मींदार आहिनि, बाअसर ज़मींदार आहिनि, उन ज़मीननि जो पाणी बि इन LBDO जो जेको सेम नालो आहे उनमें छेड़ो कयो थो वञे। ऐं हीअ जेको वेठा हलनि इहे सेम नाले जी बिल्कुलु पुछड़ी में वेठल आहिनि। ऐं जिते 2 सेम नाला पाण में मिलनि था ऐं पासे में जेको पुराण बि हिन जे पासे में आहे ऐं इन्हनि जो पाणी जेको वापसी पलटी जेको उहो बि हिननि जे घरनि ॾांहुं रुख कयो आहे। हिननि जा आरी जेको आहे ऐं जेको हिते ॻोठाणा ॿिया हुआ काफ़ी तादाद में लॾे विया आहिनि। कुझु पका घर आहिनि उहो रहियल आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त मथां जेको बाअसर ज़मींदारनि जो जेको पाणी अचे थी उहो बंदि कयो वञे ऐं जेकॾहिं जे हू रोड ऐं सेम नाले इहे वधीक खाटी हणनि था टोड़नि था त उन्हनि जो जेको उॾां जो जेको पाणी आहे उहो सभु हिन पासे ईंदो। हिननि जा पका घर बि उहो बि रहणु हिननि लाइ तमामु घणो ॾुखियो थींदो ऐं हिननि जी ज़मीनूं जेको आहे मुकमल पाणी जे घेरे हेठि आहिनि। ज़मीनूं त बिल्कुलु तबाह थी वियूं आहिनि ऐं माल बि हिननि जो मरणु लॻो आहे। न हिननि जे लाइ को खाद खुराक जो गवर्नमेंट तरफ़ां को बंदोबस्तु कयो आहे, न ई को जानवरनि जे लाइ हिननि लाइ को चारो वग़ैरह ॾिनो आहे। इसी मीरपुर खां ऐं एसी सुजाबाद खां बि गुज़ारिश कनि था त खुदारा हिननि जी वायर कयो वञे। कैमरामैन अफ़ज़ल सुमरे सां गॾु असद अली समूह, आवाज़ TV न्यूज़, मीरवा गुरचाणी।